العظيم وبلغنا رسوله النبي الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين वाजिब एहतराम मुअज़्ज़ज़ सामिईन व नाज़रीन, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद मुबारक जी ही महफ़िल मोहतरम हाफ़िज़ शमसुद्दीन सिकंदरी मदऊ कयो अल्लाह शिरकत जी तौफ़ीक़ अता फरमाई। अमा ॾिसंदा हूंदा तो यकीनन वक्त काफ़ी गुज़री चुको आहे। ज़्यादा लंबी चौड़ी तकरीर मुझी न हूंदी, मां मुख्तसरन अर्ज़ कयां थो। दोस्तों, अज़ीज़ो मुसलमान भाइरो, अल्लाह ताला जेके भी नबी सगोरा दुनिया के अंदर मबूस फरमाया, उन्होंने सभिनी के अल्लाह ताला फजीलतूं भी अता फरमायूं, शान भी अता फरमाया, मकाम भी अता फरमाया, रुतबा भी अता फरमाया। पर तमाम नबियन के जेके इनफरादी तौर माना अकेले अकेले तौर अल्लाह जेके फजीलतूं ऐं शान ॾिना, उहे तमाम फजीलतूं ऐं शान जेके अॻियन नबियन के अलग अलग अकेले अकेले तौर ते अता फरमाया विया, उहे सभई त हुजूर के हिक ही जाइ ते अता फरमाया। पर अल्लाह ताला उन्हनि खां बि वधीक माना उन्हनि वारियूं तमाम फजीलतूं त हुजूर खे मिलियूं, पर उन खां बि वधीक बेशुमार ऐं लामहदूद अल्लाह पंहिंजे हबीब खे फजीलतूं बि अता फरमायूं, त मुस्तफ़ा खे शान ऐं रुतबा बि अता फरमाया। सुभान अल्लाह। कुरान करीम जे इनायत ते गौर कयो। अल्लाह ताला फरमायो तिलकर रुसुल फद्दलना बादहुम अला बाद। ई रसूल आहिनि जो इन्हनि मां हिकिड़नि खे ॿियनि जे मथां सां फज़ीलत ॾिनी। मिनहुम मन कल्लम अल्लाह, उन्हनि मां कंहिंसां अल्लाह कलाम फरमायो। व रफ़ा बादहुम दरजात, ऐं उन्हनि मां कंहिं जे दर्जनि खे अल्लाह बुलंद फरमायो। आलिमन लिखियो आहे त व रफ़ा बादहुम दरजात मां मुराद नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात आहे, जो हुजूर जा दर्जा ऐं रुतबा अल्लाह तमाम नबियन खां बुलंद फरमाया। सुभान अल्लाह। चंदो घणियो हेॾे तवज्जो कयो, सिर्फ यकसू हिक पासे बस चंदो घणियो। ये समझो त बाकी तमाम नबी सगोरा मिसाल तौर समझाने जे लाइ अर्ज कयां तो, सिर्फ समझाने जे लाइ मिसाल, बस इन खां ज्यादा न, ताकि गाल समझ में अचे। ये समझो बाकी सब नबी सगोरा सतारन वांगुर आहिनि, असां जो नबी सिज वांगुर आहे। सुभान अल्लाह। लगे तो रात जो हिकु थी वियो आहे, हिकु कोन थियो आहे।
हिननि जे लाइ त ईअं सम्झो सुबुह जा 4 थी विया वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह त चओ अञा ज़ोर सां वॾे आवाज़ सां कुझु ॻाल्हायो महफ़िल मीलाद जी वेठा आहियो कब्रिस्तान में ख़ामोशी हूंदी आहे न अञा घणो टाइम थियो तूं ॻाल्हाए असां वेही था ॿुधो भला ॿुधो त हिकिड़े पासे जे तवजो कयो सिर्फ़ु लफ़्ज़ न ॻाल्हायो तवजो हेॾे कयो ईअं कयो न भला हे न ॻाल्हाइनि भला लफ़्ज़ न ॻाल्हाइनि हिननि खे तकलीफ़ थींदी हिननि खे तकलीफ़ न थिए बसि हेतिरी तकलीफ़ कजो लंगर शरीफ़ हुजे थोरो चपल खे खोलिजो वात खोले लंगर खे